नाज़रीन बुलेटिन जो सिलसिलो जारी आहे। हिते अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त एहतिसाब अदालत पारां पाक लेन रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल हाउस खां वीडियो लिंक ज़रिए एहतिसाब अदालत में पेश थियो, जंहिं दौरान अदालत मथसि फ़र्द जुर्म लागू कयो। आसिफ अली ज़रदारी पारां ॾोह क़बूलण खां इनकार कयो वियो आहे। अॻूणे सदर चयो त मूंखे बि 30 साल गुज़री विया आहिनि अहिड़ा केस विढ़ंदे जंहिं ते जज रिमार्क्स ॾींदे चयो त पोइ त तव्हांखे फ़र्द जुर्म लागू थियण ते बि एतिराज़ न थियणु घुरिजे। हिकु भेरो ॿीहर अवां सां ही ख़बर शेयर पिया कयूं त एहतिसाब अदालत पारां पाक लेन रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ते फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल हाउस खां वीडियो लिंक ज़रिए एहतिसाब अदालत में पेश थियो, जंहिं दौरान अदालत मथसि फ़र्द जुर्म लागू कयो। आसिफ अली ज़रदारी पारां ॾोह क़बूलण खां इनकार कयो वियो आहे। अॻूणे सदर चयो त मूंखे बि 30 साल गुज़री विया आहिनि अहिड़ा केस विढ़ंदे जंहिं ते जज रिमार्क्स ॾींदे चयो त पोइ त तव्हांखे फ़र्द जुर्म लागू थियण ते बि एतिराज़ न थियणु घुरिजे।